जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं राणीपुर खां। राणीपुर सेठा जा बाला जे भरिसां सिंध जे अज़ीम बुज़ुर्ग जुंग जलील जो सालियानो उर्स मुबारक 3 ॾींहंनि वारो शुरू थी वियो। उर्स मुबारक जे मौक़े ते मलाखड़ो शुरू थी वियो आहे, जंहिंमें सिंध जा मशहूरु मल्ल पहलवान मोहम्मद खान फुल, रियाज़ ख़ासकैली, नज़ीर भागत, फ़ौजी अहमद, एजाज़ शीदी समेत वॾे तादाद में ॿियनि मल्ल पहलवाननि हिसो वरितो। मल्ल पहलवाननि ज़ोर आज़मायो। मल्ल में पहिरीं पोज़ीशन मोहम्मद खान फुल हासिल करे मल्ल जो मोर रहियो। मल्ल जे शौक़ीननि मल्ल पहलवाननि खे ख़ूब दाद ॾिनो ऐं नोटनि जी बरसाति वसाए छॾी ऐं ॾांदनि जी ड्रोड़ जो मुक़ाबिलो पिणु जारी हुयो। उर्स जे मौक़े ते सूफ़ियाणी महफ़िल मौसीक़ी में फ़क़ीर एजाज़ अली जावरी, फ़क़ीर बख़्शण, फ़क़ीर सादिक़ अली ऐं ॿियनि हिसो वरितो ऐं सूफ़ी शाइरनि जा कलाम ॻाए ख़ूब दाद हासिल कयो। उर्स जे मौक़े ते मिठाई ऐं रांदीकनि जा दुकान सजाया विया हुआ।